रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंगी। रानीपुर शहीद नसरुल्ला गडानी, शहीद जान मोहम्मद मेहर जे कातलन जी गिरफ्तारी ऐं प्रिया कुमारी जी वाजियाबी जे लाइ सिविल सोसाइटी समाजी कारकुननि क़ौम परस्तनि पारां खीर बाज़ार खां रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां दींदी नारेबाज़ी कंदे बाब दस्तगीर गेट वटि पहुती, जिते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। तफ़सील मूजिब शहीद नसरुल्ला गडानी, शहीद जान मोहम्मद मेहर जे कातलन जी गिरफ्तारी ऐं प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे लाइ सिविल सोसाइटी सियासी समाजी कारकुननि क़ौम परस्तनि पारां खीर बाज़ार खां रैली कढी वई, जंहिंजी अॻवानी साफ़ी इताद खैरपुर चेयरमैन गुलाम हुसैन चांगकरम सामटियो, आरिफ काकी, अब्दुल रज़ाक लाशारी, शाहिदा बहलार, सैद जवार शाह ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद नसरुल्ला गडानी, शहीद जान मोहम्मद मेहर जा कातिल गिरफ़्तार ऐं प्रिया कुमारी जी वाजियाबी कराई न सघिया आहिनि। उहा घोटकी ऐं सखर पुलिस जी नाअहलिया जो कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। साफ़िन मथां हमला रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। प्रिया कुमारी हिन महिल क़ैद में आहे। अचो त हिननि जी रस्ता रोकियूं ऐं प्रिया खे आज़ादु करायूं। नसरुल्ला गडानी ऐं जान मोहम्मद मेहर प्रोफेशनल साफ़ी हुआ। हिननि हक़ ऐं सच जो अलम खयो हुयो, जेके शहीद थी विया। हिननि सुप्रीम कोर्ट पाकिस्तान खां मुतालबो कयो त अज़ ख़ुदि नोटिस वठी जुडिशनल इंक्वायरी मुक़रर करे शहीदनि जा कातिल गिरफ़्तार किया वञनि। रानीपुर जे शहर में ही शानदार जेका रैली निकिती आहे, इन रैली जो मक़सद सिंध जे उन अजीम ऐं बहादुर ऐं नडर साहबी शहीद नसरुल्ला गडानी जे कातिलनि जी गिरफ़्तारी, मासूम नियाणी प्रिया कुमारी जी वाजियाबी ऐं सखर जे बहादुर ऐं बेबाक साहबी जान मोहम्मद मेहर जे कातिलनि जी गिरफ़्तारी जे लाइ ही रैली कढी वई आहे। ऐं बैरिस्टर टीम जे कारकुननि खे सलाम पेश करियां थो त हिननि टहण उस में, अहिड़ी गर्मी में हिननि सभिनी दोस्तनि खे गॾु कयो आहे हिकु अजीम मक़सद लाइ। उहो मक़सद इहो आहे, जिन धाड़ेलनि, जिन बोटारनि, जिन दहशतगर्दनि साहबनि खे शहीद कयो आहे या करायो आहे, या मासूम